सालियापट जे इलाइक़े RD 186 जा जेके रहवासी आहिनि उमराणी बिरादरी जा मर्द ऐं औरतूं जेके पाक किताब खणी सखर प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करे रहिया आहिनि। भाई उनके चौथो साल आसुरा बजा भाटिया ने वडेरो आने चंगो गरीब निको बुधई कोन थो ओए वठिया कराची कमाण लाने ओ गुम कराए जो तने वागरा ले था मारो तने ले काथे खुदा राय सानी मदद कयो ने वरी सुबह घर में गिड़ी मुझे पिया के मारो तने मुझे डेर के मारो तने मोर मुर्स वही दली खोरखानी खणी जो चार पंज ही जला दे के सुरा खोरखानी मकुम खोरखानी ऐं सम्झो जूसो आओ तुंहिंजो हुनजो सौट मासा त वठी मूंखे अची उते मुंहिंजे अचे गंढियार मुंहिंजे भाटिरे सां नेट मूं सां अची गंढिया मूंखे केरायो वञी मूं रड़ियूं कयूं पर इन्हनि कोन बसि उहो माण्हू बीठो चई हिनखे खण उॾार जल्दी कर दे वंडू वादे खणी विया पोइ ख़बर न आहे न त पुलिस जो कमु आहे हाणे पुछण त छा हक़ीक़त आहे। 4 साल अॻु पुरस्कार नमूने अगवा थियल इसरार अहमद उमराणी नौजवान जेके कमाइण सां गे बासर माण्हू वॾेरो जेको उतां जो वठी वियो कराची कमाइण लाइ हू 4 सालनि खां पुरस्कार नमूने गुम आहे। उनजी FIR तां जेको आहे सो हथु खणण लाइ बासर जेको आहे सो ॿीहर घर में गिरी ऐं तशदद करे ऐं हिकिड़ो जेको नौजवान आहे उन खे ॿीहर खंबे विया आहिनि। कानून लागू कंदड़ इदारनि खे खपे त जांच करे मुतासिरनि सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन रज़ा लगारी सां गॾु जावेद गुंजो, सिंध TV न्यूज़ सखर।